अस्सलाम वालेकुम तारसोबा STV न्यूज़ हां वली मोहम्मद जाड़ो नज़र विझंदा नौशरो फेरोज़ खां ऐं मुज़फ़र तगर जे रिपोर्ट ते नाज़रीन नेशनल प्रेस क्लब नौशरो फेरोज़ ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुपाफ टीवी इंफॉर्मेशन सेक्रेटरी इब्रार हुसैन वेस्तरो चयो त उमरान नियाज़ी जी हुकूमत अचण शर्त मुल्क में महंगाई बुख बेरोज़गारी आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। हथरादो महंगाई सबबि मुल्क जो आम आपघात करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहों गुंजाए रहियो आहे, पर नियाज़ी हुकूमत जे कन ते जूं बि कान थी सुरे। भाण जी किलत सबबि हारिया आबादकार परेशान। नाहल हुकूमत सबबि हिन साल कणिक जे फसल खे वॾो धकु लॻंदो, छो त खुराक सही न मिलण सबबि पैदावार घटि थींदी। पर अवाम मायूस न थी। 27 फरवरी ते चेयरमैन साहिब मज़ार क़ाइद लॉन्ग मार्च कंदो। सुपाफ उन में अहम किरदारु अदा कंदी। उमरान हुकूमत जो आख़िरी ॾींहुं हूंदो, उनखे हुकूमत माकंडी करे पोइ वापसि वरंदासीं। जेकॾहिं अवाम खे रोज़गार ॾिनो आहे त सिर्फ़ु पीपल्स पार्टी ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला 2023 में वज़ीर आज़म बिलावल भुट्टो हूंदो।